नाज़रीन, ही जेका इमारत तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ दुले दरिया ख़ान जी बैठक जे नाले सां सुञाती वञे थी। हैदराबाद खां तक़रीबन 70 किलोमीटर जे फ़ासिले ते ऐं जामशोरो खां 55 किलोमीटर जे फ़ासिले ते गोपांग रेलवे स्टेशन ते मौजूदु आहे। हिन वक़्तु जंहिं पोज़ीशन में आंदी वई आहे, ही इंडोमेंट फंड वारनि जी महिनतुनि ऐं कावशुनि सां आहे। हिन खां पहिरीं ही बिल्कुलु खंडर हुई, जंहिंजो असां तव्हांखे तस्वीर पिणु ॾेखारियूं था पिया। हींअर असां उन इमारत ते मौजूदु आहियूं। दुले दरिया ख़ान जॾहिं ठठे खां बाग़बान तरफ़ वेंदो हुयो त हिते आराम कंदो हुयो। हिन इमारत जी ख़ासि ॻाल्हि आहे त हिन में को बि शइ तीर कोन्हे को। हिन में 9 नंढा नंढा गुंबज़ आहिनि ऐं जेके वंगुनि ते बीठल आहिनि। इमारत जे अॻियां हिकिड़ो बहितरीनु दालान आहे ऐं इन करे दुले दरिया ख़ान जो उताक चयो थो वञे जो दुले दरिया ख़ान हिते अची आराम कंदो हुयो ऐं हितां जा जेके लोकल मसइला हिते वेही हल कंदो हुयो। हिन इमारत में जॾहिं असां अंदरि अचूं था त असांखे सिर्फ़ु वंगू ई वंगू नज़र अचनि थियूं पियूं, यानी कि न को काठ जो न को लोह जो इन्हनि खे सपोर्ट आहे। उन खां अलावा हू पंहिंजे उन वक़्त जे हिसाब सां बीठल आहिनि। हिन इमारत जो जुड़णु 1490 ऐं 1521 जे विच धारे आहे, छो त दुले दरिया ख़ान 1490 में जाम निज़ामुद्दीन वटि सिपह सालार ऐं वज़ीर आज़म हुयो, जेको 1521 में जाम फ़िरोज़ जे वक़्त में अरगोननि सां विढ़ंदे फतेहपुरी जंग में शहीद थी वियो हुयो। हीअ इमारत हिन वक़्तु इंतिहाई ख़ूबसूरत लुक ॾेई रही आहे। हिन जे ई साम्हूं हिकिड़ो वॾो आगुरनुमा दालान पिणु मौजूदु आहे। जॾहिं असां हिते पहुतासीं त हिते कुझु दोस्त ॿिया बि आयल हुया। असां कोशिशि कंदासीं त जीअं उन्हनि खां बि इंटरव्यू वठूं। असांखे ख़बर पई त हिते आयल दोस्तनि में हिकिड़ो प्रोफेसर साहिबु तारीख़ जो प्रोफेसर सनाउल्ला सुमरो साहिब जन पिणु हिते मौजूदु हुया। असां कोशिशि कई त उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं तारीख़ हवाले सां उन्हनि खां कुझु सुवालनि जा जवाब वरितऊं। जॾहिं असां उन खां पुछियो त साईं तव्हां असांखे ॿुधायो त हिन तारीख़ी इमारत जो कॾहिं जो अचण जो वजूदु हुयो या छाजे करे ठही वई हुई, त हिन तारीख़ी इमारत जे हवाले सां पाण असांखे ॿुधायऊं त ही इमारत इंडोमेंट फंड वारनि जी महिरबानियुनि सां ठही आहे। इन खां पहिरीं सरकार जो हिन ते को बि ध्यानु कोन हुयो। उहो त असांखे इन करे बि ज़ाहिर थी वियो जो जॾहिं असां मेन रस्तो छॾे इमारत तरफ़ वधियासीं त अधु किलोमीटर जे फ़ासिले में पेचरा ई पेचरा हुया, को बि पको रस्तो ठहियलु कोन हुयो, जेका असांखे सिंध गवर्नमेंट जी नाली पिणु नज़र आई। साईं सनाउल्ला सुमरे साहिबु जॾहिं उन खां मालूम कयो वियो त साईं जन ही फरमायो, साईं असीं त हितां लंघूं थियासीं ॿाहिरां, पोइ इहा ॼाण मिली त हिते दुले दरिया ख़ान जी औताक़ आहे ऐं उहो असांजो जीअं त क़ाबिल एहतराम ऐं तारीख़ी शख़्सियत आहिनि। जाम निज़ाम जा वज़ीर आज़म रहिया आहिनि। उन अक़ीदत जे हवाले सां हेॾे लड़ी पियासीं ऐं हिन जी जेका रिपेयर कई अथऊं ताज़ी इंडोमेंट फंड वारनि कई आहे ऐं हिन खे कोशिशि इहा कई अथऊं त ओरिजिनल करे बीहारिजे त जीअं असां पंहिंजे सिंध वासियुनि खे पुराणी तारीख़ ॾेखारियूं त असांजा जवान, असांजा जेके जानसार आहे उनजी किथे किथे आस्थानो हुयो ऐं किथे किथे उनजी बैठक हुई। साईं उन लाइ त घणो नथो चई सघिजे त हिते, पर हुनजी जीअं त सॼी बादशाही हुई जाम जी सॼी सिंध में, जाम निंदो जी प्यार सां जाम निंदो चवंदा हुआ। सॼो नालो जाम निज़ामुद्दीन हुयो। त पोइ हिन जा इहे इलाइक़ा सॼा हुया। पोइ यकीनन हर इलाइक़े में गिरफ़्त मज़बूत करण लाइ, ॾिसण लाइ, पंहिंजे अवाम जी हालति ॾिसण लाइ, उनजी ख़ुशहाली लाइ, कोशिशुनि जे लाइ कोशिशि कंदा हुया। सो ज़ाहिर आहे त हिन जो उहो अचणु हूंदो, लंघ हूंदो, किथे त हुनजो स्टाफ हूंदो, जिते जिते पंहिंजा हुननि घर ॾिया हूंदा। असां चाहियूं था त सिंध जे इन्हनि तारीख़ी विरसनि जी सार संभाल सिंध गवर्नमेंट ई करे। ॿियो न त घटि में घटि रस्ता त उते पहुचाए ॾिए त जीअं विज़िटर अचनि ऐं सिंध जे वरसे जी तारीख़ी हैसियत खे हू पंहिंजी अखियुनि सां ॾिसनि। असां वरी बि उमेदु करियूं था पिया ऐं असांजे ही काविश तव्हांखे कीअं लॻी, असांजी फीडबैक ज़रूरु ॾींदा।